मुल्क में नओं आईनी बहरान। सदर आरिफ अलवी तरफां ऑफिशियल सेक्रेटरीट ऐं आर्मी तरमीमी एक्ट ते सही करण जी तरदीद। संदसि चवणु आहे त अला शाहिद आहे त हुन ऑफिशियल सेक्रेटरीट ऐं आर्मी तरमीम एक्ट ते सही न कई आहे। ॿिन्ही बिलनि सां इत्तिफ़ाक़ नाहे। अमले खे केतिराई भेरा ॿिए बिल बिना सही जे वापसि करण जी हिदायत कई। सदारती ऑफिस जे अमले संदसि मर्ज़ी ऐं हुकमनि खे मजरू कयो। ॿिन्ही बिलनि सां मुतासिर थींदड़ माण्हुनि खां माफ़ी वठे थो। निगरान हुकूमत तरफां सदर आरिफ अलवी जा ऑफिशियल सेक्रेटरीट ऐं आर्मी तरमीमी एक्ट बाबति इल्ज़ाम रद्द। सदर बिल मंज़ूर या वरी रद्द करे सघे थो। टियों को ऑप्शन नाहे। 10 ॾींहनि अंदरि सदर न बिल ते सही कई ऐं न वरी एतिराज़ हणी वापसि कयो। मुक़ररु वक़्त अंदरि मंज़ूर न करण ते बिल पाण मुरादो कानून बणिजी वेंदो आहे। निगरान हुकूमत जी का बि सियासी एजेंडा नाहे। निगरान कानून वारो वज़ीर अहमद इरफान सदर आरिफ अलवी उहिदे ते रहंदो या वरी इस्तीफ़ा ॾेई छॾींदो। का बि ॼाण नाहे। सदर ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कानूनी कार्रवाई नथी करे सघिजे। निगरान सूद समा वारो वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी। नून लीग अॻवान ख्वाजा आसिफ चयो आहे त अली साहब खे नोटिफिकेशन जी 2 ॾींहनि खां पोइ ख़्यालु आयो त माफ़ी घुरणी आहे। बददियानती जी का बि हद हूंदी आहे। टीवी स्टेशन ऐं पार्लियामेंट ते हमलो कंहिं कयो उन जी बि माफ़ी घुरी वञे। पीटीआई जे दौर में मुखालिफ़ जे ख़िलाफ़ कानून जो ग़लति इस्तेमालु थियो। उन जी माफ़ी केरु घुरंदो? 9 मई ते जॾहिं रियासत ख़िलाफ़ बग़ावत थी त सदर पाकिस्तान जी कहिड़ी ज़िम्मेवारी हुई? छा मां इहो कॾहिं सोचियो? इतलात खाते सिंध जे अॻूणे वॾे पीपी अॻवान शहर जे नाम में मटियो आहे त सदर आरिफ अलवी साबित करे छॾियो त हू पाकिस्तान जो न पर टाइगर फोर्स जो सदर आहे। हू आख़िरी वक़्त में आङुर वधाए शहीदनि में शामिल थियण जी कोशिश करे रहियो आहे। आरिफ अलवी खे अहिड़ो ख़्यालु हाणे छो आयो? हू संदसि अहिड़े अमल खे पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश सम्झे थो। रानीपुर जे हवेलीअ में गुलनि जी झड़ी नींगरी फातिमा पुरड़ो खे ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। मेडिकल बोर्ड तरफ़ां नींगरी फातिमा सां ज़्यादती ऐं तशद्दुद जी तस्दीक़। सिटी न्यूज़ तरफ़ां मेडिकल रिपोर्ट जी कॉपी हथ। मेडिकल रिपोर्ट में चयो वियो आहे त मक़तूल नींगरी फातिमा जी समूरे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। नींगरी जे कननि ऐं नक मां रतु वही रहियो हो। हथ ॿाहूं ऐं पेरनि ते तशद्दुद जा निशान मिलिया आहिनि। मेडिकल रिपोर्ट खां पोइ फातिमा जे घर में सोग ऐं ॾुख जी लहर। कातिलनि खे पिटू ऐं बाराता इंसाफ़ जो मुतालबो। नींगरी फातिमा पुरड़ो जी मेडिकल रिपोर्ट खां पोइ पीर असद अली शाह जी हवेली में पुलिस जो सर्च ऑपरेशन। 4 बाड़ियूं बाज़ियाब। कार्रवाई दौरान 4 ॼणा गिरफ़्तार। रानीपुर सिविल अस्पताल जो एमएसपी सोगो अॻूणे एसएचओ वॾे मुंशी ऐं डॉक्टर जो बि रिमांड हासिल करण जो फ़ैसिलो। हवेली जे समूरनि ॿारनि खे तहवील में वठी वालिदैन हवाले करण जो हुकुम। हवेली अंदरि कैंप क़ाइमु करे समूरनि मर्दनि जी डीएनए टेस्ट कराइण जो फ़ैसिलो। एसएसपी खैरपुर रोहल खोसे जो चवणु आहे त जवाबदार असद अली शाह समेत 5 ॼणनि जी डीएनए जा नमूना हासिल कया विया आहिनि। मेडिकल रिपोर्ट में नींगरी ते तशद्दुद तस्दीक़ थी आहे। रानीपुर जे पीरनि वटि साम तौर तरसायल कंबरवास नारी गुम थियण जो इंकशाफ। नारी सना जे वारसनि क़तल जो शक ज़ाहिर करे छॾियो। संदन चवणु आहे त 1.5 साल अॻु न्याणी खे साम तौर पीरनि हवाले कयो हो। पीर सोहेल शाह फ़ोन करे ॿुधायो त छोकिरी गुम थी वई आहे। मामले जो नोटिस वठी साणनि इंसाफ़ कयो वञे। अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जो सदर शहबाज शरीफ़ लंडन पहुची वियो। शहबाज शरीफ़ अॼु मंझंदि नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कंदो। मुल्क जी सियासी सूरतहाल वतन वापसी समेत ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ऐं करमपुर थाणे जी हद ॻोठ शेरगढ़ भरिसां 2 ॼणा अगवा। हथियारबंद ट्रक में सवार मुश्ताक ऐं अली मुराद मोमदानी खे अगवा करे विया। इतला बाद पुलिस गाॾियुनि हथियारबंद पोयां रवाने।